निमल साहब तव्हां असांजे पंहिंजे मुर्शिद साईं मोहम्मद शाह मस्त मुल्तानी जेको हिन वक़्तु ॼामड़ा शिकापुर में ज़ाहिरी तौर ते मदफ़ून आहिनि उन्हनि जे नसीहतुनि उन्हनि जी तालीम जे बारे में कुझु ॿुधाईंदव त तव्हांजी महिरबानी थींदी साईं। साईं मोहम्मद शाह जन में तकरीबन दो ई तदी खां ज़ोर ॾिना हुया। सॼी राति साईं जन जो ज़िक्र हूंदो हुयो। साईं जो मुरीद हूंदो हो मुरली कपिड़े जो दुकान आहे शिकारापुर में, उहो हिकिड़ी राति जो सॼी राति साईं मारियो। हुनजो इहो चवणो हुयो त साईं सॼी राति साईं जन जाॻनि पिया। जेॾी महिल मूंखे जाॻ थी पई मां उथां पियो तकरीबन सॼी राति साईं पढ़ंदा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह। पोइ हिकिड़े दफ़े जी ॻाल्हि आहे साईं मुरलीअ हुनखे ज़ोर भरियो त साईं मेकूं कोई साईं वॾी फ़ाक़त आहे मेकूं कोई ज़िक्र साईं खिली करे चयोसीं चई मुरली तुंहिंजो पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह। मुरलीअ चयो चए बाबा पिछी पूरा कलमा क्यों नहीं, चए पूरा कलमा तूं पढ़से पहले तूं मुसलमान थिएसे कुरान पढ़से पिछे तूं पढ़से ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह। तक़रीबन साईं जन ईअं चवंदा हुया माई कंदी व्याज कंदा सोना कंदा तक़रीबन इहा तलक़ीन कंदा। मुरलीअ खे ख़ासि करे जलींदा हुया त बाबा व्याज कंदा ऐं वोमनाइज़ साईं तमामु घणी नफ़रत कंदा तमामु घणी। छो साईं जो तो ई करे तमामु घणो ज़ोर हूंदो हुयो। तक़रीबन इहो ई ज़िक्र ॾींदा हुआ ला इलाहा इल्लल्लाह। असां बि इहो ई साईं ज़िक्र पढ़ंदा आहियूं अक्सर करे ला इलाहा इल्लल्लाह। साईं जूं केतिरियूं करामतूं आहिनि। साईं चाहींद हुंद खां पंहिंजी सॼी लाइफ मुर्शिद जे पासां गुज़ारे। साईं जो मुर्शिद बीते आहे असां सवाई सुल्तान हा ॼामड़ा शरीफ़ में साॻी जॻह ते साईं। अच्छा सवाई सुल्तान जी मज़ार आहे पूरे वर्ल्ड में साईं 6 सुल्तान आहे। असांजे मुर्शिद जो मुर्शिद सवाई सुल्तान आहे साईं। सवाई सुल्तान जी साईं वॾी ख़िदमत कई। एतिरो रिझाए मुर्शिद खे एतिरो रिझाए जो हींअर हर कंहिंखे ख़्वाब में सवाई सुल्तान इहा ई तलक़ीन करे थो ए मेकूं भी चढ़ गया मेरा मुरीद नहीं है साईं मोहम्मद शाह मेरा प्यारा है भूरल साईं मेकूं भी चढ़ गया। पहिरियों साईं जो इहो हुकुम हूंदो हुयो साईं मोहम्मद शाह जो त मुंहिंजे मुर्शिद ॾे दुआ घुरी माॾे अचो। जॾहिं त साईं वरी ख़्वाब में इहा तलक़ीन कंदो आहे त पहिरियों साईं मोहम्मद शाह ॾे वञो बाद में असीं साईं सिरूं लड़ायूंसीं साईं जे मज़ार ते कमु कराइण जे लाइ बाक़ाइदे साईं 3 ॾींहं साईं कमु रोके छॾियो। साईं मोहम्मद शाह मूंखे ख़्वाब में इहो ई हुकुम कयो पहले सवाई जा कमु करा सवाई सुल्तान जा पिछे मेरा। साईं सवाई सुल्तान साईं बाक़ाइदे ख़्वाब में तलक़ीन पियो करे त मेरा प्यारा आहे पहले साईं मोहम्मद शाह तो मोहम्मद शाह जा मुरीद आहे न पहले साईं जा कमु करा एतिरे कंदोसीं। पोइ आख़िर कंहिंजो साईं पोइ आख़िरी में साईं पोइ इहो साईं खे ॿाहूं ॿधियूंसीं साईं सवाई सुल्तान जा कमु कई। साईं मोहम्मद शाह जा असां मुरीद हुआसीं न साईं मोहम्मद शाह जो हुकुम खे ओबे कयोसीं। मां चयो साईं असां तुंहिंजा मुरीद आहियूं तूं चईं थो पहले सवाई जा कमु सवाई सुल्तान बादशाह खे असां ॿाहूं ॿधियूंसीं साईं तूं मुर्शिद आहे असांजे मुर्शिद जो मुर्शिद आहे पहिरियों थी भले नाराज़ थिए त पोइ पहिरियों साईं सवाई बादशाह जो कमु करायोसीं। साईं सवाई बादशाह में एतिरी साईं असांखे ख़ुशबू साईं मतिलबु अहिड़ी त साईं अचे पई अहिड़ी रुहानियत साईं असांजो हुते लेबर कमु करे पियो मिस्त्री मज़दूर अञा ताईं उहो मिस्त्री साईं कंहिंखे ॿुधाईंदो आहे त तक़रीबन बाक़ाइदे माना ही द नेवर सीन सच ब्यूटी सिमेल मतिलबु साईं वॾो हिकिड़ो असांजो साईं सवाई सुल्तान जेको हुयो न वॾो बुज़ुर्ग हुयो रुहानी मुर्शिद हुयो जंहिं असांजे मुर्शिद खे साईं पास करे छॾियो। साईं इन जे लाइ त शाह बिटाई रहमतुल्लाह अलैह जो आहे न त कख सड़नि पन सड़नि सड़े साओ गाव जिन रिझायो अल्लाह तव न लॻे थिए माण्हू मिठा मलीर जा ॿेली सभई परखियासूं सोखीअ भाए सभु को ओखीअ तूं ई तूं मोला मथां मुंहुं ॿेली बुढ़ो मलाई बाज हिते बि साईं माण्हू तक़रीबन इन्हनि जा मोथाज वञनि था दुआऊं कनि था पिया हिते बि उहे तव्हांजी साईं तमामु घणी
महिरबानी शिकारपुर खां अची करे तव्हां वक़्तु कढी करे कशालो कढी करे हिते आया आहियो, वॾो कशालो कयो अथव। साईं जूं ॻाल्हियूं तव्हां असां सां शेयर कयूं आहिनि। मौला पाक तव्हां ख़ुशि रखे, शादाबाद रखे ऐं सभिनी माण्हुनि खे जेको आहे सुधनि पीरनि फ़क़ीरनि साधुनि संतनि जी सोबत नसीब करे ऐं उन्हनि मंझि जेको आहे वंड मिले ऐं उन्हनि जी सोबत सां ई दिलि जीअरी थी थिए, दिलि ज़िंदा थी थिए ऐं मालिक जेको आहे सो उहो यादि थो अचे ऐं मालिक मिले थो। जहिड़े नमूने सां हिकिड़ो फारसी में शेर आहे, सोबत सालिह तोरा सालिह कुनंद, सोबत तालिह तोरा तालिह कुनंद। नेक जी सोबत तोखे नेक कंदी, बद जी सोबत तोखे बुरो कंदी। ऐं ईअं ई बाबा गुरू नानक जन बि फरमायो आहे त तोखे इहो रब साईं जो नाम ऐं रब साईं जो दॻु साधुनि संतनि फ़क़ीरनि अलाह वारनि जी सोबत मोह ई मिलंदो, ॿियो को तरीक़ो न आहे। ॿियनि में माण्हू बगड़नि जे हवाले थी वेंदो ऐं बगड़ हुनखे चीरे फाड़े छॾींदा। महिरबानी साईं, लख थोरा।